अवामी न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा हलूं। एडिशनल सेशन जज खिपरो अब्दुल वही शेख 2016 में 32 एकड़ ज़रई ज़मीन ते ज़ोरी कब्ज़े जी फरियादी फतेह मोहम्मद आराई पारां ॾिनल डायरेक्ट दरख़्वास्त वारी केस जी ॿुधणी कई। डो साबित थियण ते जवाबदार मिसरी ज़रदारी ऐं अकरम आराई खे 55 साल सज़ा 50,000 दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जॾहिं त केस में जवाबदार जणायन अली वक्त ज़रदारी, नज़र ज़रदारी, अल्लाह लंगाणी, रूपोश आहिनि, जंहिंजी गिरफ़्तार बाद ई इन्हनि ते केस हलंदो। ॿिए पासे सज़ा आयल जवाबदारनि खे खिपरो पुलिस गिरफ़्तार करे सब जेल हवाले करे छॾियो आहे। फरियादी फतेह मोहम्मद कोर्ट सगोरी जे फ़ैसिले मां मुतमिन आहियां, मूंसां इंसाफ़ थियो आहे।